बिरास्टी मां ख़बर ईंदा आलू त प्रेस क्लब जी तैयार थियल इमारत जो बाज़ाब्ता इफ्तिताह MPA सैयद मुराद अली शाह कयो जॾहिं त नवनि चूंडियल उहिदेदारनि जी हलाबरदारी तकरीब प्रेस क्लब जे अंगण ते थी। उन मौके ते ख़िताब कंदे प्रेस क्लब जे सरपरस्त आला सैयद मुराद अली शाह चयो त मीडिया जी अहमियत खे नज़रअंदाज नथो करे सघिजे। मीडिया जे साथियुनि खे ॿिन्ही पासनि जो मौक़िफ़ उजागर करणु घुरिजे, छाकाणि त सही ऐं ग़लति जो फ़ैसिलो अवाम पाण कंदी आहे। साफ़िन खे समाजी बुराइनि ख़ासि तौर ते मुआशिरे खे मनशियात खां बचाइण लाइ किरदारु अदा करणु घुरिजे। बिरासिटी प्रेस क्लब खे ज़िले में सभिनी खां ख़ूबसूरत बणायो वेंदो। हिन वधीक चयो त असांजो ख़ानदान 85 सालनि खां मुसलसल अवाम जी ताक़त ऐं हिमायत सां चूंडुनि में कामयाबी माणींदो आयो आहे। सैयद मुराद अली शाह वधीक चयो त अॼु मूंखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे त मां ज़िले जे हिकु ॿिए प्रेस क्लब जी इमारत जो इफ्तिताह कयो आहे। इन खां अॻु नौशरो फिरोज़ प्रेस क्लब जो बि इफ्तिताह मुई कयो हो। उन मौके ते डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ शाहज़ेब शेख चयो त मीडिया ई आहे जेका असां ते तनक़ीद करे इस्लाह कराईंदी आहे। मां सदर राणा शेर मोहम्मद जो थोराइतो आहियां जंहिं मूंखे अहिड़े शानदार प्रोग्राम में घुरायो। उन मौके ते सीनियर नायब सदर राणा अब्दुल सत्तार ऐं जनरल सेक्रेटरी अब्दुल मजीद कीरियो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।